नाज़रीन, आवाज़ न्यूज़ में भली कार माया गज़ाला अब रोज़ सभ खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइंस ते। सुप्रीम कोर्ट में रहीम यार ख़ान मंदिर हमले केस बाबत पाण मुरादे नोटिस जी ॿुधणी। चीफ जस्टिस रहीम यार ख़ान में मंदिर ते हमले में मुलविस जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करण जो हुकुम ॾेई छॾियो। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद रिमार्क्स कयो आहिनि त जेकॾहिं कमिश्नर, डिप्टी कमिश्नर ऐं DPO कमु नथा करे सघनि त उन्हनि खे उहिदनि तां फ़ारिग़ करियो। पुलिस पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करण में नाकाम थी। वाक़े खे 3 ॾींहं गुज़री विया पर हिकु जवाबदार बि न पकड़ियो वियो। सिंध हुकूमत जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब कराची जे एडमिनिस्ट्रेटर तौर चार्ज संभाले वरिती। KMC जे ऑफिसरनि सां तारुफ़ी मुलाक़ात। मुर्तज़ा वहाब जो चवणु आहे त मसइलनि जे हल लाइ कराची वासियुनि जी मदद जी ज़रूरत आहे। कराची में तब्दीली लाइ कोशिशूं कयूं वेंदियूं ऐं माज़ी खे विसारे मुस्तक़बिल लाइ सोचणो पवंदो। बरतानिया नवाज़ शरीफ़ जी वीज़ा में वाद वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। ज़रियनि मूजिबि नवाज़ शरीफ़ वीज़ा में वाद जी दरख़्वास्त ॾिनी हुई पर बरतानवी अख़्तियारियुनि संदसि वीज़ा जो मुदो वधाइण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। मुस्लिम लीग नून जी तर्जुमान मरियम औरंगज़ेब चयो आहे त नेब जी हिरासत में नवाज़ शरीफ़ जी तबियत ख़राब थी। नवाज़ शरीफ़ जी वीज़ा जो मुदो वधाइण जी दरख़्वास्त ॾिनी हुई। नवाज़ शरीफ़ जी वापसीअ जो फ़ैसिलो डॉक्टर ई कंदा। वफ़ाक़ी वज़ीर नवाज़ शरीफ़ जी सिहत ते सियासत करे रहिया आहिनि। अवाम खे रिलीफ ॾियण लाइ प्रेस कॉन्फ्रेंस नथी कई वञे। नून लीग वारनि कूड़ ॻाल्हाइण जो रिकॉर्ड क़ाइमु कयो आहे। नून लीग नवाज़ शरीफ़ जे करे परेशान आहे। नवाज़ शरीफ़ जे पासपोर्ट जो मुदो ख़त्म थी चुको आहे। वटि ॾे वापसी खां सवाइ ॿियो को रस्तो न आहे। मुमलकती वज़ीर फ़ारूक हबीब जी उस्मान डार सां गॾु इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। पाकिस्तान में कोरोना वायरस ते ज़ाब्तो न अची सघियो। आलमी वबा विघे वधीक 67 मरीज़ फौत थी विया। 4745 नवां केस रिपोर्ट थिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान कोरोना जे हाकारी केसिस जी शरह 8.18% रही। NCOC मूजिबि मुल्क में कोरोना विघे फौतुनि जो अंगु 23,702 थी वियो ऐं मजमूई केसिस 10,50,405 ताईं पहुची विया। वधीक 2095 मरीज़ कोरोना मां सिहतयाब थी विया। नौशहर फिरोज़ वासी ऐं अॻूणो कम्यूनिस्ट अॻवान डॉक्टर निसार शाह कोरोना विघे कराचीअ जी अस्पताल में लाॾाणो करे वियो। भिरिया सिटी वासियुनि डॉक्टरनी फरज़ाना मेमण कोरोना विघे लाॾाणो करे वई। गायनेकोलॉजिस्ट फरज़ाना मेमण कोरोना विघे कराची जी ख़ानगी अस्पताल में दाख़िल हुई। थर में मासूम ॿारनि तां मौत टारो न कयो। सिविल अस्पताल मिठी में खुराक जी खोट ऐं बीमारियुनि विघे वधीक 4 ॿारड़ा फौत। 64 ॿार अस्पताल में दाख़िल। हलंदड़ महीने फ़ौती ॿारनि जो अंगु 13 थी वियो। हलंदड़ साल 355 ॿार फौत थी चुका। लाड़काने में शेख ज़ैद चिल्ड्रन अस्पताल जी छित ते बाहि लॻी वई। बाहि लॻण सबबि दूंहों कमरनि में भरिजी वियो। बाहि ऐं दूंहें सबबि डॉक्टर अमलो ऐं मरीज़ ॿाहिरि निकिरी आया। फायर ब्रिगेड अमलो बाहि विसाइण में मसरूफ़। शाहपुर जानिया भरिसां क़ौमी शाहराह ते गाह सां भरियल ट्रॉलर कल्टी। औरत ऐं नींगर फौत। हयातियूं विञाईंदड़नि जी सुञाणप मेहड़ वासण कस्बानो ऐं नींगर अनीस छाबड़ो तौर थी। कोयटा जे खॾ कोच वारे इलाइक़े में मज़दा ऐं वेन में टकर। ॿ ॼणा फौत, 3 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे ॻणती जोगी हालत में कोयटा अस्पताल रेफर कयो वियो। जोही लॻ ॻोठ सोभो दौलताणी में बोरिंग ते सुतल नींगर हथियार बंदनि हथां मारिजी वियो। मक़तूल नींगर ज़करिया लगारी जे वारसनि जो चवणु आहे त उन्हनि जी कंहिं सां दुश्मनी नाहे। चोरीअ जे इरादे सां आयल हथियार बंदनि मुज़ाहिमत ते खेसि क़तल करे ज़ुल्म कयो आहे।